नाज़रीन मां खे आगाह कंदासीं त ॾुकार सटियल ॾेहे थर में ख़ुदकशियुनि जे ख़तरनाक हद ताईं वधी वियल रुझान बाबति तहक़ीक़ी रिपोर्ट जारी थी आहे। रिपोर्ट मूजिबि ख़ुदकुशियूं कंदड़नि में 60% नौजवान हुआ, जॾहिं त रिपोर्ट में ख़ुदकशियुनि खे ॾोहो करार ॾियण वारे पाकिस्तान पीनल कोड 325 में तरमीम करे ख़ुदकशियुनि जा वाक़िआ रोकण लाइ सुसाइड प्रिवेंशन एक्ट नाले नओं क़ानून मुतारिफ़ कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। हिते त रिपोर्ट सिंध मेंटल अथॉरिटी जी सरबराही में सिहत खाते सिंध, थर फाउंडेशन ऐं ॿियनि इदारनि जे सहकार सां मुल्क जी चोटी जे दिमाग़ी बीमारियुनि जे माहिरनि ऐं नफ़्सियाती इलाज कंदड़ इदारनि सां वाॻियल माण्हुनि पारां तयारु कई वई आहे। जॾहिं त रिपोर्ट में इंकशाफ़ कयो वियो आहे त थर में ख़ुदकशी कंदड़नि मां 24% माण्हू मुख़्तलिफ़ दिमाग़ी बीमारियुनि खे भोॻे रहिया हुआ ऐं 9% माण्हुनि कर्ज़नि जे दॿाउ हुअण सबबि ख़ुदकशी कई आहे। जॾहिं त थर में ख़ुदकशी कंदड़नि में 45% औरतूं हुयूं, उन्हनि मां 60% घरेलू औरतूं हुयूं ऐं 40% मुतासिरनि जो तालुक़ु घटि आमदनी रखंदड़ घराणनि सां हो। जॾहिं त ख़ुदकशी कंदड़नि मां 15% मर्दनि जी का बि तालीम हासिल थियल न हुई, जॾहिं त ख़ुदकशी कंदड़नि मां 40% जो तालुक़ु घटि आमदनी रखंदड़ गैर हुनरी पोहरियत तबिके या हेठी सतह जो कारोबार कंदड़ ग्रुप सां हो। जॾहिं त रिपोर्ट मूजिबि 52% ख़ुदकशियुनि जी अॻुवाट रिथाबंदी कई वई हुई, जॾहिं त 48% ख़ुदकशियूं ओचितो कयूं वयूं। रिपोर्ट मूजिबि अप्रैल ऐं मई वारनि महीननि में ख़ुदकशियुनि जा सभ खां वधीक वाक़िआ रिपोर्ट थिया। जॾहिं त मिठी में गॾिजाणी दौरान सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी जे सरबराह डॉक्टर करीम अहमद ख्वाजा रिपोर्ट पेश कंदे चयो त सिंध हुकूमत खे ख़ुदकशियुनि खे ॾोहो करार ॾींदड़ पाकिस्तान पीनल कोड 325 में तरमीम कंदे नई क़ानून साज़ी करणु घुरिजे ऐं ख़ुदकशियूं रोकण लाइ सुसाइड प्रिवेंशन एक्ट मुतारिफ़ कराइणु घुरिजे। इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु हूंदा चेयरमैन सिंध मेंटल अथॉरिटी डॉक्टर करीम ख्वाजा साहब। जॾहिं त नफ़्सियाती जेको शोबो आहे डाउ यूनिवर्सिटी जो, उन जा चेयरमैन आहिनि प्रोफेसर हैदर नक़वी साहब ऐं थर फाउंडेशन मां मोहसिन बबर साहब असां सां लाइन ते मौजूदु हूंदा। हीअ जेका रिपोर्ट आहे इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं, इन जे मुख़्तलिफ़ पासनि जे हवाले सां जेके माहिर असां सां गॾु लाइन ते मौजूदु हूंदा उन्हनि खां उन्हनि जी राय वठंदासीं। ॾुकार सटियल ॾेहे थर में ख़ुदकशियुनि जा ख़तरनाक हद ताईं वधी वियल रुझान बाबति जेका तहक़ीक़ी रिपोर्ट जारी थी आहे उन हवाले सां मां अपडेट कयूं पिया। रिपोर्ट में हिकु छिरकाईंदड़ इंकशाफ़ इहो थियो आहे त ख़ुदकशियूं कंदड़नि में 60% नौजवान आहिनि। जॾहिं त रिपोर्ट में ख़ुदकशियुनि खे ॾोहो करार ॾियण वारे पाकिस्तान पीनल कोड 325 में तरमीम करे ख़ुदकशियुनि जा वाक़िआ रोकण लाइ सुसाइड प्रिवेंशन एक्ट नाले नओं क़ानून मुतारिफ़ कराइण जो इहो मुतालबो कयो वियो आहे। चेयरमैन सिंध मेंटल अथॉरिटी डॉक्टर करीम ख्वाजा साहब असां सां लाइन ते अची विया आहिनि। डॉक्टर करीम ख्वाजा साहब, असां अव्हांखे वेलकम चवंदासीं इन प्रोग्राम में। इहे जेका रिपोर्ट आई आहे हिन में सभ खां अहम जेको नुक़्तो आहे उहो इहो आहे त जेके माण्हू ख़ुदकशियूं कनि था 60% नौजवान ख़ुदकशियूं कनि था। इहे छिरकाईंदड़ अंग खरा आहिनि जेके अव्हां पारां ऐं ॿियनि माहिरनि पारां इहा जेका रिपोर्ट आहे उहा जारी कई वई आहे। साईं, मसइलो इहो आहे त 2020 लास्ट ईयर जी जेका थर में 79 ख़ुदकुशी थियूं आहिनि, उन मां जेको असां 40% जेको असां 41% इहे अटॉप्सी ठही आहे, उन में बिल्कुलु इहा रिपोर्ट आई आहे। हिकु हिकु माण्हू खे असां जेको टाइम ॾिनो आहे, साइकोलॉजिकल अटॉप्सी ठही आहे, नौजवाननि जो बिल्कुलु अचे पियो ऐं उनजा अस्बाब बि लिखियलु आहिनि। त थोरी थोरी ॻाल्हि ते उहो नाराज़ था थी वञनि, थोरी थोरी ॻाल्हि ते उन्हनि जी शयूं मञी नथियूं वञनि। जेके असां अटॉप्सी जी माना उन्हनि जे माइटनि खां, उन्हनि जे माउ पीउ खां, उन्हनि जे रिश्तेदारनि खां जेके ख़बरूं वरितियूं आहिनि, उन हिसाब सां इम्पल्सिव बिहेवियर ऑफ इम्पल्सिव मीन के भई अचानक हू कावड़ में अची विया ऐं उन्हनि वञी करे ख़ुदकुशी करे छॾी। सही, अनफॉर्चुनेट आहे, अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। सही। अच्छा डॉक्टर साहब, इहो ॿुधाइजो त जीअं अव्हां इहो चयो आहे त 60% जेके आहिनि इन में नौजवान आहिनि, उहे कावड़ बि कनि था ऐं उनखां पोइ उहे ख़ुदकशी जी तरफ़ वञनि था। ॿिया अहिड़ा कहिड़ा सबब हुआ जेके साम्हूं अचण खां पोइ अव्हां छिरकाइजी विया ऐं इहे जेके 60% नौजवान आहिनि, छा इहे तालीम याफ़्ता न आहिनि, इन्हनि वटि रोज़गार न आहे? पॉइंट कहिड़ो आहे जो इहे इंतिहा दर्जे ताईं वञनि था, इहो फ़ैसिलो कनि था त उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करणु घुरिजे? ॾिसो, हुनमें इलाही ॿिया फ़ैसिला आहिनि। मिसाल फैमिली जा इशूज़ आहिनि, ॿिया जेके नंढा वॾा इशूज़ आहिनि, इम्पल्सिव बिहेवियर आहे, उहो असां हिन रिपोर्ट में डिटेल असां माना 39
पॉइंट्स ॾिना आहिनि जेके असांखे नज़र आया आहिनि। सही उन मां हिकु इहा बि आहे जे नौजवाननि जे हिसाब सां हाणे हुन में छा थियणु खपे की कीअं रोकणु खपे उहो दामाद बि ॿुधाया आहिनि त बाबा या त जेको आहे सो हिते स्पोर्ट्स खे प्रमोट कयो वञे या ॿियूं एक्टिविटी इंडोर एक्टिविटीज़ कयूं वञनि। सो इहे इम्पल्सिव बिहेवियर खे कीअं कंट्रोल करे सघिजे थो, जंहिंमें नशो बि थी सघे थो उनखे कंट्रोल कयो वञे। सो हाणे इहो साउथ एशिया में फर्स्ट टाइम इहा असां स्टडी कई आहे। इन स्टडी जो मतिलबु इहो आहे त असीं चाहियूं था त जेके बि इदारा आहिनि असां सां गॾिजी, जंहिंमें डो यूनिवर्सिटी आहे, लम्स आहे, सर कंवर इंस्टीट्यूट, सिंध यूनिवर्सिटी आहे, ये सभु इदारा गॾिजी करे हिननि जे JPMC आहे उनजा। डॉक्टर करीम साहब पाण इन ॻाल्हि ॿोल खे जारी रखूं था। असांखे हिन वक़्तु ज्वाइन करे चुका आहिनि प्रोफेसर हैदर नकवी साहब जेके डाउ यूनिवर्सिटी जा चेयरमैन आहिनि, जेको नफ़्सियाती शोबो आहे उनखे ॾिसनि पिया। प्रोफेसर साहब आपको वेलकम करेंगे। ऐं थर फाउंडेशन मां मोहसिन बबर साहब असांखे ज्वाइन करे वरितो आहे। मोहसिन साहब अव्हांखे बि वेलकम चवंदासीं। इहो अहम टॉपिक आहे, इन ते घटि ॻाल्हि ॿोल कई वेंदी आहे। हाणे जेका छिरकाईंदड़ रिपोर्ट आई आहे प्रोफेसर साहब, आप ये बताएं कि आपको इस हवाले से क्या नज़र आया है, क्योंकि 60% जो 60% जो है वो नौजवान खुदकशी करते हैं। इस हवाले से क्योंकि ये नंबर जो है ये बिल्कुल जो हमें परेशान करने वाला नंबर है, आखिर आपको इसके क्या असबाब लगते हैं? देखें, ये फाइंडिंग जो है जब हम बैनुल अक़वामी इंटरनेशनल डेटा देखते हैं उसी के मुताबिक हैं। सुसाइड का जो रुझान है वो नौजवानों में बढ़ रहा है और सुसाइड एक्सट्रीम केस में होता है, यंग पीपल या ओल्ड लोगों में। उस लिहाज से ये डेटा कंसिस्टेंट है कि जो एक खास नंबर जो है। जी नाज़रीन, कोशिश कंदासीं प्रोफेसर हैदर नकवी साहब सां ॿीहर राब्तो कयूं। इहो जेको मामिलो साम्हूं आयो आहे उनखां पोइ इहा जेका रिपोर्ट आहे तमामु घणी छिरकाईंदड़ आहे। ॾुकार सटियल ॾिहे थर में ख़ुदकशियुनि जी ख़तरनाक हद ताईं वधी वियल रुझान बाबति तहक़ीक़ी रिपोर्ट जेका आहे उहा जारी थी आहे। रिपोर्ट मूजिबि ख़ुदकशियूं कंदड़नि में 60% नौजवान हुआ, जॾहिं त रिपोर्ट में ख़ुदकशियुनि खे ॾोहो करार ॾियण वारे पाकिस्तान पीनल कोड 325 में तरमीम करे ख़ुदकशियुनि जा वाक़िआ रोकण लाइ सुसाइड प्रिवेंशन एक्ट नाले हिकु नओं क़ानून मुतारिफ़ कराइण जो इहो मुतालबो कयो वियो आहे। सिंध हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत खे इहो सजेस्ट कयो वियो आहे त इन हवाले सां को जामे क़ानून जेको आहे उहो जोड़ियो वञे, जॾहिं त रिपोर्ट सिंध मेंटल अथॉरिटी जे सरबराही में सिहत खाते सिंध, थर फाउंडेशन ऐं ॿियनि इदारनि जे सहकार सां मुल्क जे चोटी जे दिमाग़ी बीमारियुनि जे माहिरनि ऐं नफ़्सियाती इलाज कंदड़नि पारां जेके इदारा आहिनि या उन्हनि जा जेके माहिर प्रोफेसर्स आहिनि, डॉक्टर्स आहिनि, उन्हनि जी निगरानी में इहा अहम रिपोर्ट जेका आहे उहा तैयार कई वई आहे। डॉक्टर साहब, पाण जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं, उन में नौजवाननि जे हवाले सां त हिकु छिरकाईंदड़ ॻाल्हि साम्हूं आई आहे। ॿियो वरी औरतूं जेके आहिनि उहे बि ख़ुदकशी कनि थियूं। औरतुनि जे हवाले सां तव्हांखे कहिड़ो पॉइंट मिलियो, उहे छो ख़ुदकशी करे रहियूं आहिनि? औरतुनि में जो इम्पल्सिव एक्ट पिया अचनि, औरतुनि में ॿिया जेके फैमिली इशूज़ बि अचनि पिया, औरतुनि में जेको आहे सो डोमेस्टिक वायलेंस बि अचे पियो, औरतुनि में बीमारी ज़हनी बीमारियूं बि अचनि पियूं। इहे शयूं सभु अचनि पियूं औरतुनि जे हवाले सां। सही। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां छा सजेस्ट कयो आहे हुकूमत खे इन मामले खे मुंझो ॾियण जे लाइ, या इहो जेको अहम आहे इन हवाले सां अव्हां छा सजेस्ट कयो आहे हुकूमत खे त हुकूमत खे अहिड़ा क़दम खणणु घुरिजनि जंहिंसां इहो मामिलो जेको आहे उहो रुकिजी वञे या इन में घटिताई अची वञे? असांजो इहो आहे त हिते पंहिंजो छा चवनि था, हिकिड़ो नओं एक्ट पार्लियामेंट जो अचणु खपे, सुसाइड प्रिवेंशन एक्ट। सही। ऐं ॿियो जेको आहे 325 जेको आहे इहो पीनल कोड आहे, एज़ अ सेनेटर मूं कोशिशि कई हुई आहे कि ख़तमु थिए। सेनेट में मूं पास कराए छॾियो, इहो एक्ट ख़तमु थी वियो, पर जेको आहे सो नेशनल असेंबली जो कोई वॾो इहो फेडरल गवर्नमेंट खे खपे ख़तमु करे इहो एक्ट, इहो जो पीनल कोड आहे। बाक़ी इहो आहे त जॾहिं एक्ट अची वेंदो त हिते नौजवाननि जे लाइ जेको मिनिस्ट्री आहे यूथ हुनखे सोचणु खपे, ऐं स्पोर्ट्स मिनिस्ट्री खे जिते जिते जेके इंडोर गेम्स ऐं जेके
ॿियूं एक्टिविटीज़ थियणु खपनि, जेको नशो पतो आहे उनखे कंट्रोल करण जे लाइ। अच्छा डॉक्टर साहब, हिते हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा आहे त जेको पाकिस्तान पीनल कोड आहे PPC 325, इहो जेको आहे उहो वफ़ाक़ जे अंडर थो अचे। सिंध हुकूमत जेका आहे उहा इन कानून में कीअं तब्दीली आणे थी सघे? ॾिसो, नवाज़ शरीफ़ जी हुकूमत बि हाणे 18 ते सेनेटर पास कराए छॾियो प्राइवेट बिल करे। नेशनल असेंबली में जॾहिं आयो ऐं उहो आख़िरी ॾींहुं उहो नेशनल असेंबली जो मुदो ख़तमु थियो थिए, त उहो चीज़ मंज़ारी एतिराज़ कयो त उहो मेंबर कंदा कोन्हनि, पास कोन थी सघियो। इहो थी सघे थो। 325 तव्हांखे ॿुधायो त अंग्रेज़ 1961 में ख़तमु कयो UK, ऐं पंहिंजो जेको आहे सो हिंदुस्तान 4 साल पहिरीं ख़तमु कयो, 6 साल पहिरीं। पाकिस्तान खे बि ख़तमु करणु खपे। छाहे जो ख़ुदकुशी बीमारी आहे, डिप्रेशन जी इम्तियाज़ जेका आहे सा डिप्रेशन जी जेका ॿी आहिनि ख़ुदकुशी आहे। ऐं हीउ जेको आहे सो रियासत जो कमु आहे, माउ जो कमु। माउ जो कमु इहो कोन्हे त जेको ख़ुदकुशी करे थो ऐं बची थो वञे उनखे सज़ा ॾे 1 साल, या जेको आहे सो उनखे फाइन कयो वञे। त इहो बिल्कुलु ख़तमु थियणु खपे। सॼी दुनिया में इहे शयूं ख़तमु थी थी, इहो साबित थी वियो ख़ुदकुशी बीमारी आहे। ये पुरानी ॻाल्हि आहे, 100 साल 150 साल पुराना वारा कानून ख़ुदि अंग्रेज़ ख़तमु करे चुका आहिनि। सही। अच्छा डॉक्टर साहब, अवां चेयरमैन आहियो सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी जा, ऐं इन में इहो चयो वियो आहे त 24% जेके माण्हू आहिनि उहे मुख़्तलिफ़ दिमाग़ी बीमारियुनि खे भोॻे रहिया हुआ जन ख़ुदकशी कई, ऐं 9% माण्हुनि कर्ज़ जो दबाउ हुअण सबबु ख़ुदकशी कई। हिकु पॉइंट त इहो आहे उन्हनि खे पहिरियां ई बीमारियूं हुयूं, उहे दिमाग़ी बीमारियुनि खे भोॻे रहिया हुआ ऐं उन्हनि ख़ुदकशी कई, ऐं कर्ज़ वारो जेको फैक्टर आहे उहो बि आहे। जेको दिमाग़ी बीमारियुनि वारो मामिलो आहे, इन हवाले सां इहो ॿुधाइजो त छा थर में डॉक्टर्स आहिनि इन मामले खे ॾिठो थो वञे त उते जेके अहिड़ा मरीज़ आहिनि उहे ॾेखारीनि पंहिंजे पाण खे, या जेके उन्हनि जा वारिस आहिनि उहे इन मसइले खे सीरियस वठनि? ऐं ॾिसो न, हींअर मूं अर्ज़ु कयो त बीमारियुनि जे करे दिमाग़ी बीमारी जेका ॼण डिप्रेशन आहे, शिज़ोफ्रेनिया आहे, उन करे सॼी दुनिया में ख़ुदकुशी थींदी आहे। हिते बि थी पई। सॼे थर में रुगो हिकिड़ो डॉक्टर भरत कुमार आहे। असां कोशिशि कई टेली साइकेट्री असां 1 साल खां शुरू कई आहे। सर फाउंडेशन 52 जा उन्हनि जी कोशिशुनि खां, ऐं 2 ॾींहं जेको आहे सो पंहिंजी सर कंवर जी इंस्टीट्यूट ऑफ साइकेट्री जंहिंजो पाण गुजू बंदर थियनि था, हुतां 2 डॉक्टर 2 ॾींहं जेके सो जेके पेशेंट टेली साइकेट्री मुख़्तलिफ़ सालनि मां अचनि था, उहो इलाज बि ॾियनि था, मेडिसिन बि फ्री ॾियनि था। हिकु ॾींहुं जेको सो मिठी हॉस्पिटल में थिए। ऐं अॻिते हली करे असांजी कोशिशि आहे त इहो सत ॾींहं इहो सभु हली वञे त सॼी सिंध में इहो आहे, घर में कोन्हे पर हर जॻह साइकेट्री घटि आहे। गवर्नमेंट त ॾिसो चाहे थी त कंवर जी इंस्टीट्यूट जो बि एक्ट आंदो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त वॾा साइकेट्रिस्ट, साइकोलॉजिस्ट, पैरामेडिक्स जेको साइकोलॉजी में हुजनि ऐं नर्सिस तयारु कई वञे। पर हाणे माण्हू अचनि घटि था त पाण छा था करियूं इन फील्ड। डॉक्टर साहब, तव्हां असां सां लाइन ते मौजूद रहिजो। प्रोफेसर हैदर नकवी साहब खां पूछूंगा। प्रोफेसर साहब, हम दिमागी मसाइल को इग्नोर कर देते हैं, जिसकी वजह से ये मसाइल सामने आ रहे हैं, और जो डॉक्टर्स हैं जो इस मसाइल को देखते हैं, उस हवाले से बताइएगा, क्योंकि उन डॉक्टर्स का जो नंबर है, उन डॉक्टर्स की जो तादाद है वो हमारे यहाँ कम है। इस हवाले से आप बताइएगा। जी बिल्कुल, आपने सही कहा। नफ्सियात का शोबा वैसे बहुत इग्नोर हुआ है, और मेडिसिन में भी कुछ अर्से पहले तक नफ्सियात को कोर करिकुलम में नहीं पढ़ाया जाता था। अब जैसे कि बाहर की दुनिया में होता है कि बिहेवियर साइंसेज और साइकाइट्री एसेंशियल सब्जेक्ट्स में, तो अंडर ग्रेजुएट लेवल पे डॉक्टरी की जो कोर्स है उसके अंदर नफ्सियात को बाकायदा पढ़ाया जाता है। बिकॉज देखा ये गया था कि वो डॉक्टर जो पास आउट होते हैं और नफ्सियात से रिलेटेड उन्हें नहीं पता होता, तो उनकी नॉलेज वही होती है जो एक आम आदमी की स्ट्रीट पे होती है। तो अब सिनेरियो काफी चेंज हो गया है। नफ्सियाती मसाइल से मेंटल हेल्थ रिलेटेड बिहेवियर साइंसेज कोर करिकुलम में शामिल हो गया। तो अब जो डॉक्टर निकलते हैं वो 5 साल में एज ए लॉन्गिट्यूडनल थीम उन्हें बिहेवियर साइंसेज और साइकाइट्री पढ़ाया जाता है। तो वो उनको फिर इंसानी बिहेवियर, रवैयों से नफ्सियाती मसाइल जो कि रिलेशनशिप में अज़दवाजी ताल्लुकात, पैदाइश के बाद ख़वातीन में हमल की कॉम्प्लिकेशन में डिप्रेशन,
اور پھر کانفلکٹ ریزولوشن یا اور دوسرے زندگی کی جو نارمل اونچ نیچ ہوتی ہے اس کے اندر نفسیاتی پرابلمس جو ڈیولپ ہوتے ہیں. ینگ لوگوں میں ڈرگ ایڈکشن, اولڈ ایج میں جو ہے وہ ہیلتھ ریلیٹڈ پرابلم, ڈپریشن ہماری سوسائٹی میں بہت زیادہ 30 سے 40% لوگوں میں ہوتا ہے. تو جو ڈاکٹرز اب ٹریننگ بہتر ہو گئی ہے, جنرل ڈاکٹرز کی نفسیات سے ریلیٹڈ ٹریننگ, اور پھر جو نفسیات, اسی وجہ سے بہت سے لوگ نفسیات کی ٹریننگ میں آ رہے ہیں, اور ایکسپرٹ جو فیلڈ ہے سائیکائٹری کی اور سائیکالوجی کی, اس میں بہت سے ڈاکٹرز اور جنرل پاپولیشن سائیکالوجی میں آ رہی ہیں, جس کی وجہ سے آگاہیت بڑھ گئی ہے. اور یہ بھی ایک وجہ ہے کہ پرابلمز اتنی زیادہ ہیں مگر لوگوں کو پتہ نہیں ہے, یا ابھی وہ کنیکشن نہیں ہے کہ ریفرل پاتھ وے کس طرح ہو. تو جنرل ڈاکٹرز اور نفسیات کے ایکسپرٹ نفسیاتی پرابلمس کو ہینڈل کرنا جانتے ہیں, لیکن اس میں میڈیا کا بہت امپورٹنٹ رول ہے کہ نفسیاتی مسائل سے ریلیٹڈ, جیسے آپ آج بات کر رہے ہیں, سوسائڈ ایک المیہ ہے, ایک ہیومن لاس ہے, ٹریجڈی ہے, اس سے ریلیٹڈ آگاہیت ہوگی, لوگوں میں ڈپریشن کے جو جذبات ہیں جو جن میں زیادہ ہیں, تو وہ اس سے ریلیٹڈ آگاہیت شعور جب آئے گا تو وہ ڈاکٹر سے کانٹیکٹ کریں گے, اور ڈاکٹر جو صحیح ٹرینڈ ہے پھر اس کا علاج بھی کر سکتے ہیں. صحیح. پروفیسر صاحب آپ لائن پہ ہی موجود رہیے. محسن ببر صاحب असां सां लाइन ते मौजूद आहिनि. محسن صاحब, अव्हां जो जेको इदारो आहे थर फाउंडेशन, उन्हनि जे सहकार सां इहा जेका रिपोर्ट आहे उहा मंज़र आम ते आई आहे, ऐं इन मामले ते ध्यानु ई कोन ॾिनो पियो, पर इहा जेकी रिपोर्ट आहे इन में छिरकाईंदड़ इंकशाफ थिया आहिनि. 60% नौजवान जेके आहिनि उहे ख़ुदकशी कनि था, ऐं ॿिया बि तमामु घणा जेके आहिनि उहे छिरकाईंदड़ नंबर्स आहिनि. इन हवाले सां अव्हां खे कहिड़ी ॻाल्हि जेका आहे उहा नज़र आई, छाकाणि त थर जेको आहे उहो पुठिते पियल इलाइक़ो आहे. माण्हू ॻाल्हि कंदा आहिनि त सहूलियतूं हिते न आहिनि, ग़िज़ाई खोट आहे, ॿिया मामला बि आहिनि. हिकु मामिलो इहो आहे त सिहत जूं सहूलियतूं हिते के ख़ातिर ख़्वाह न आहिनि, ऐं जेके दिमाग़ी डॉक्टर्स आहिनि उहे बि हिते मौजूदु न आहिनि. ॿियूं बीमारियूं त ठहियूं, पर जेके अहम मामला आहिनि उन्हनि ते असां ध्यानु कोन ॾींदा आहियूं. इन हवाले सां अव्हां छा चवंदो? रिपोर्ट अव्हां बि पढ़ी हूंदी, अव्हां खे कहिड़ी ॻाल्हि जेका आहे उहा नज़र में आई? दादा ॾिसो, मूंखे सभिनी खां अहम ॻाल्हि हिन में रिपोर्ट में इहा नज़र आई, जेको असां खे ख़बर हुई त इहे अहिड़े क़िस्म जा रिज़ल्ट साम्हूं ईंदा. सभिनी खां पहिरीं 76% अहिड़ा माण्हू आहिनि जेके आपघात जिन कयो, उन्हनि खे मेंटल हेल्थ सर्विस जेका आहे, का कंहिं बि क़िस्म जी तबी सहूलियत जेका आहे उहा न फ़राहम कई वई, या उन्हनि पाण वरिती न, या को दवा इस्तेमालु न कई, या कंहिं प्रोफेशनल डॉक्टर सां राब्तो ई न कयो. तंहिंजे करे थी सघे थो इहे जेके 74% माण्हू हुआ, इहे डॉक्टर सां कंहिं प्रोफेशनल सां राब्तो कनि हा, मेंटल हेल्थ सर्विसिस वारे सां, थी सघे थो हीअ जानियूं असां बचाए सघूं हा. असांजो ज़ोर इन ॻाल्हि ते, छाकाणि हीअ दायरा प्रोफेशनल आहिनि. डॉक्टर साहब नक़वी साहब प्रोफेशनल माण्हू आहिनि, डॉक्टर करीम ख्वाजा साहब जो इदारो प्रोफेशनल इन कम ते लॻल आहे. पाकिस्तान में पहिरियों भेरो इहो इदारो ठहियो आहे, अथॉरिटी ठही आहे, जीअं इहे जानियूं असां बचाए सघूं. इहो हिकु डिघो प्रोसेस आहे. इन में सभिनी खां पहिरीं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ग्राउंड ते वञी रिसर्च कजे ऐं ख़बर कजे त थिए छा पियो, सबब छा आहिनि. ऐं उहे हाणे आहिस्ते आहिस्ते इहा शुरूआत थरपारकर खां थी आहे. ये डॉक्टर हैदर नक़वी साहब जो चवणु आहे त मेंटल हेल्थ जो जेको बेसिक आहे, जेको कमु आहे, उहो ज़िले थरपारकर मां शुरू थी चुको आहे. इहो सॼो पाकिस्तान में कंहिं बि ज़िले में कमु शुरू न आहे थियो, हिते शुरू थियो आहे. त इहो तमामु थोरो डिघो प्रोसेस आहे. इन में शयूं आहिस्ते आहिस्ते ईंदियूं साम्हूं, उनजा सबब साम्हूं ईंदा, ऐं उन खां पोइ उनजो इदराक कबो. सॼे तव्हांखे ॾिसो, सॼे थरपारकर ज़िले में हिकिड़ो डॉक्टर आहे प्रोफेशनल, जेको डॉक्टर भरत साहब आहे हिते हॉस्पिटल में, उहो ॾिसे थो. उहो हिकिड़े ॾींहं में केतिरा मरीज़ ॾिसी सघंदो. साॻे तरीक़े सां असां हींअर पंहिंजे हिन प्रोग्राम जे तहत 140 मरीज़नि खे आइडेंटिफाई कयो आहे सॼे थरपारकर में, ऐं उन्हनि खे असां दवा बि प्रोवाइड कयूं पिया. ऐं सिंध जे बहितरीन डॉक्टर सर कुवासी इंस्टीट्यूट ऐं जेके असांजो सिंध हेल्थ डिपार्टमेंट आहे, उन्हनि सां असां कनेक्ट करायूं पिया उन्हनि खे, त जीअं हू पंहिंजो इलाजु उन्हनि खे मिली सघे, दवाऊं उन्हनि खे फ्री फराहम करियूं पिया. अहिड़ी क़िस्म जूं जेके कोशिशूं आहिनि, इहे हर हंधि थियनि त वञी इहे नंबर घटि थींदा, ऐं इहे इदारा वधि थियणु खपनि. जीअं डॉक्टर साहब जिन ज़रूरु फरमायो हूंदो, इन में कानून साज़ी जी तमामु सख़्तु ऐं अर्जेंट ज़रूरत आहे. हिकिड़ो ज़रूरत हूंदी आहे, पर अर्जेंट ज़रूरत आहे त इहो सुसाइड प्रिवेंशन एक्ट जेको सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी इन रिपोर्ट आधार ते सजेस्ट कयो आहे, इहो बिना देर इहो कानून साज़ी थियणु खपे. इदारनि खे वधि में वधि सपोर्ट मिलणु खपे. असांजे सरकारी जो सेटअप तमामु सुठो आहे, सिहत डिपार्टमेंट जो मुख़्तलिफ़ हंधनि ते, उते उन्हनि खे सपोर्ट मिले. काफ़ी तव्हां ख़बर ज़िलनि में, मुंहिंजे ख़्याल में शायदि 18 या 19 ज़िलनि में हिकु बि मेंटल हेल्थ जो प्रोफेशनल डॉक्टर मौजूदु न आहे सिंध में.
इहे अच्छा, सभु मोहसिन शयूं साहब बहितर करणी पवंदियूं त उन खां पोइ शयूं थींदियूं। जी अदा। सही। अच्छा मोहसिन साहब, अवां अब 70% ॻाल्हि कई जेके दिमाग़ी मर्ज़ में मुब्तला हुआ। असां वटि जेका रिपोर्ट आहे उनमें 24% माण्हू जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ दिमाग़ी बीमारियुनि खे भोॻे रहिया हुआ जन ख़ुदकशी कई। ऐं हिकु तो इहो मामिलो आहे, इहो करेक्ट कजो, इहो कंफर्म कजो त इन जा एग्ज़ैक्ट फिगर्स जेके आहिनि उहे छा आहिनि। ॿियो इहो ॿुधाइजो त गुरबत वारे मामले खे टच जेको आहे उहो थोरो कयो वियो आहे, छाकाणि त गुरबत आहे, असांखे ख़बर आहे त उते जेके माण्हू आहिनि उन्हनि वटि रोज़गार जा जेके आहिनि रोज़गार उन्हनि वटि न आहे। ऐं उन खां पोइ इहो तासुर बि मिले थो त गुरबत वारे तासुर खे जेको आहे उहो ॾिठो ई न आहे वियो, जेको गुरबत आहे उनखे हिकु पॉइंट न आहे मञियो वियो। इन हवाले सां मां ॿुधाइजो। ॾिसो, गुरबत जो मामिलो इहो आहे, ही इंतिहाई प्रोफेशनल क़िस्म जी रिसर्च थी आहे। इनमें इंतिहाई माहिर डॉक्टर ऐं जेके कंडक्ट करण वारा हुआ उहे मौजूदु हुआ। उन्हनि इन गुरबत जे एंगल खे काफ़ी तफ़सील सां इन ते वीचार कयो ऐं माण्हुनि खां सवाल पुछिया। पर ज़ाहिर जेके रिस्पोंडेंट्स हुआ, जेके हुननि जी फैमिलीज़ हुयूं, उन्हनि जा सबब हुननि पाण ॿुधाया आहिनि त असांजा ही सबब हुआ। गुरबत हिकिड़ो फैक्टर इनमें दी ओनली फैक्टर नथो चई सघिजे। कुझु केसिस में इहो ज़रूरु हूंदो, पर सिर्फ़ु गुरबत जो फैक्टर असांखे कंहिं केस में वरले नज़र आयो आहे त साईं रुगो मुंहिंजी गुरबत हुई तंहिंजे करे मूं ख़ुदकुशी करे छॾी। जेको डोमिनेटिंग फैक्टर जेको आहे उहो कॉमन फैक्टर ॿिया बि सोशल कई आहिनि। घणे भाङे असांखे जेको नज़र आयो आहे थरपारकर में, उहे पसंदि जूं शादियूं न करणु, ॿियनि सोशल मामलनि ते जेके समाजी मामला आहिनि असांजे, मूंखे अहमियत नथी मिले, मूंसां ॻाल्हि नथी कई वञे, मूंसां शेयरिंग नथी कई वञे। ऐं उनखे अलावा जेके दिमाग़ी मरीज़ टाइप जा कुझु मरीज़ आहिनि उन्हनि खे अहमियत नथी मिले, उन्हनि खे डॉक्टर खे ॾेखारिणो आहे, उनजी काउंसलिंग कंदा आहिनि। नफ़्सियाती काउंसलर हूंदा आहिनि सॼी दुनिया में, उहे बि असां वटि कोन्हनि। तंहिंजे करे गुरबत जेको वन ऑफ द फैक्टर ज़रूरु थी सघंदो, दी ओनली फैक्टर न आहे इन सिलसिले में। ऐं ॾिसो, हिन में घणे भाङे नौजवान आहिनि ऐं नौजवाननि जा बि जेको उमिरि आहिनि उहे ॿुधायूं वञनि थियूं 20-22 साल घटि आहिनि। त इहे 20 साल वारा नौजवान त उहे आहिनि जेके अञा पढ़ण जे मरहले में हूंदा आहिनि, अञा रोज़गार जे मरहले में दाख़िल न थिया हूंदा आहिनि। तंहिंजे करे इहो वॾो अंग जेको हिननि नौजवाननि जो आहे त हिननि जा ॿिया सबब थी सघनि था। हिन जो बहस में थी सघे थो, पर असांखे जेको रिसर्च साबित कयो आहे उहो इन हवाले सां कयो त घणे भाङे जेके सोसाइटी जा जेके फैक्टर्स आहिनि, सोशो कल्चरल ऐं ॿिया जेके फैक्टर्स आहिनि, उहे रीज़न घणे भाङे साम्हूं आहिनि। हिन में त अञा ॿियूं कानून साज़ियूं बि थियण जी ज़रूरत आहे। पसंद जी शादी, ऐं तव्हां ॾिसो हिते हिंदू कम्यूनिटी वधीक आहे असां वटि, हुनजो अंग बि वधीक आहे, औरतुनि जो अंग बि कुझु असांखे नज़र अचे पियो। तंहिंजे करे इन पासे बि कानून साज़ी जी ज़रूरत बाद सां असांखे थी सघे थो पवे, ऐं उन पासे बि कानून साज़ी थियणु खपे त पसंदि जूं शादियूं थियनि। त जीअं इहो सुसाइड वारे मामले में हिकिड़ो मामिलो न थींदो त हुकूमत जेको अस्पताल ठाहे छॾींदी या केरु बि इदारो को सपोर्ट करे छॾींदो त सुसाइड ख़तमु थी वेंदी। हिन जा केतिरा ई फैक्टर आहिनि, उनखे सपोर्ट थींदो, उन खां पोइ वरी हिन नंबर खे पाण घटि कंदासीं। ख़तमु थियण जो दुनिया में किथे बि अमेरिका, यूरोप, जापान जहिड़े मुल्क में सभिनी खां वधीक सुसाइड थियनि थियूं, उते बि ख़तमु न थी सघे। उहो त हुते हर सहूलियत ॾियण लाइ तयारु आहिनि, पर हिन नंबर खे घटाइजे, इन्हनि जे रीज़न्स खे ॾिसिजे ऐं उन्हनि ते वञी पोइ उन्हनि खे घटाइजे। तंहिंजे करे थरपारकर बिल्कुलु हिकिड़ो डिफरेंट सोशो कल्चरल बैकग्राउंड जो ज़िलो आहे। उनजा रीज़न्स ऐं उनजा जेके सदेबाब आहे या तदारुक आहे उनखे उन्ही पैराहे में मोहसिन साहब लाइन पे मौजूद रहे। जो प्रोफेसर साहब आपकी तरफ आते हैं, जो नंबर्स जो फिगर्स दिए गए हैं उससे ये लगता है कि थर की जो मेजॉरिटी है वो मेंटल हो चुकी है, उसके असबाब आप बखूबी जानते होंगे। ये बताइएगा कि आखिर पॉइंट क्या है कि लोग जो हैं वो जहनी दबाव का शिकार होते हैं, उसके बाद ये खुदकशी करने चले जाते हैं, इस हवाले से बताइएगा। देखिए, सुसाइड एक कॉम्प्लेक्स प्रॉब्लम है, जैसे मोहसिन साहब अभी कह रहे थे। गुर्बत पे आप जो बात कर रहे थे, एक चीज है नीड, एक है वांट। नीड इंग्लिश के वर्ड है, नीड मतलब आदमी की 3 टाइम रोटी की है, 2 टाइम रोटी। और गुर्बत में जरूरी नहीं कैश साथ में हो, लाइव स्टॉक, रिसोर्सेज, फसल, खाने पीने की अबेंडेंस है। लेकिन वही आदमी, वही लड़का जब इंटरनेट हर जगह अवेलेबल है, स्मार्टफोन पे जब वो देखता है कि अमेरिका में ये हो रहा है, इस्लामाबाद में ये हो रहा है, कराची में ये चीजें फैसिलिटीज अवेलेबल हैं, लेटेस्ट स्पोर्ट्स कार है, फिर वो नीड और वांट में डिफरेंशिएट नहीं कर पाता। अब इंटरनेट से, स्मार्टफोन से दुनिया तो कनेक्ट हो गई है, लेकिन अब वो ये देखता है कि मेरे पास क्या अपॉर्चुनिटी है कि मैं सोशल लेडर में ऊपर जा सकता हूँ, मैं कैसे तालीम आगे ले सकता हूँ, मैं कैसे कारोबार आगे बढ़ा सकता हूँ। तो जब वो सोसाइटी में अपने आप को स्टक समझता है तो उसमें एहसास से महरूमियत होती है। ये एहसास से महरूमियत जो है वो सोशल इक्विटी की वजह से है, एक्सेस की वजह से है, अपॉर्चुनिटीज की अवेलेबिलिटी की वजह से है।
जो कि सोशल कॉम्प्लेक्स फिनोमेना है। कोई एक चीज नहीं है कि वो हासिल हो जाए तो सब हासिल हो जाए, और ऐसा नहीं है कि जो बहुत अमीर हैं या डेवलप्ड कंट्री में वेस्ट में सुसाइड नहीं होता। जो जिनके पास बहुत पैसा है और बहुत ज्यादा रिसोर्सेज हैं, वहां पे भी सुसाइड रेट्स बल्कि कुछ ज्यादा हैं। तो ये स्पेशल यूनिक सर्कमस्टेंसेस होते हैं जिसमें ज्यादातर डिप्रेशन बहुत नफसियाती कैफियत है, उसमें डिप्रेशन बहुत ज्यादा ये बताइएगा, डिप्रेशन ये अहम पॉइंट ये भी है जिसकी कॉम्प्लेक्स इश्यूज है। कुछ बचपन में रिलेशनशिप डिफिकल्टीज, कुछ क्रॉनिक स्ट्रेस, कुछ अभी डिसअपॉइंटमेंट लाइफ में कि आदमी हर चीज मनफी देखने लगता है, और उसकी बायोलॉजिकल बेसिस भी होती है, दिमाग में केमिकल होता है सर्टनिन, उसकी कमी की वजह से हो जाता है तो डिप्रेशन का। ठीक। अच्छा प्रोफेसर साहब, ये बताइएगा कि आप तो इन बीमारियों के माहिर हैं, ये बताइएगा कि हम आइडेंटिफाई कैसे करें कि ये जो बंदा है ये दिमागी मर्ज में मुब्तला है, ये जो बंदा है ये जहनी दबाव का शिकार है, हम कैसे आइडेंटिफाई कर सकते हैं इसको? देखिए, उसमें जहनी दबाव में जो होते हैं वो सोसाइटी में इंटरमिंगल नहीं होते, अलग अलग रहते हैं, काम काज पे नहीं जाते, हर चीज में मनफी रवैया रखते हैं, ग्लास आधा भरा हो आधा खाली को देखते हैं, जद्दोजहद नहीं करते कोशिश में, सेहत के लिहाज से भूख कम हो जाती है, नींद नहीं आती, उदासी रहती है, नाउमीदी मायूसी रहती है। तो हम सब लोगों को चाहते हैं जो कोई भी बात करें तो वो पेसिमिस्टिक नेगेटिव होते हैं और कभी मुस्बत चीजों को नहीं देखते। तो कभी तो ये कैफियत सबको होती है, लेकिन अक्सर और बेशतर अगर ये नाउमीदी मायूसी पसमुर्दगी हो तो ये डिप्रेशन की तरफ ले जाती है। तो ये बहुत जरूरी है, और ये अक्सर बेशतर है कि भूख नहीं लग रही, नींद नहीं आ रही, जिस्म में थकन है, नाउमीदी मायूसी हो रही है, तो ये डिप्रेशन की कैफियत है, रोना ज्यादा आ रहा है। अब ये किसी भी वजह से हो सकता है, किसी के घर में मसला है, ताल्लुकात का मसला है, किसी का फाइनेंशियल डिफिकल्टी, खवातीन में, डिवोर्स में, या आप कह रहे हैं इसकी बहुत सारी वजूहात होती है, हमें आइडेंटिफाई करने की तरफ जो है वो ध्यान दिया जाए। डॉक्टर करीम ख्वाजा साहब अवानी तरफ ईंदासीं, इहो ॿुधाइजो त इन नंबर्स के जेकॾहिं ॾिसूं था त ज़हनी बीमारी जे हवाले सां पिणु ॿुधायो वियो आहे। ठीकु, डॉक्टर साहब इहो ॿुधाइजो त अव्हांखे आवाज़ अचे पियो डॉक्टर साहब? जी साईं, बिल्कुलु। डॉक्टर साहब, इन रिपोर्ट के जेकॾहिं ॾिसूं था त दिमाग़ी जेके बीमारियूं आहिनि या ज़हनी दबाव जेको आहे उनखे टच कयो वियो आहे, इहो ॿुधाइजो त इहे दिमाग़ी बीमारियूं जेके आहिनि उहे छो ज़ाहिर थियनि थियूं? छा इन जो इहो सबबु नाहे त गुरबत आहे माण्हुनि वटि, खाइण जे लाइ उन्हनि वटि कुझु बि नाहे, बेरोज़गारी आहे, इहे बि सबबु थी सघनि था? ज़हनी बीमारी सॼे माशरे में सॼी दुनिया में थींदियूं आहिनि, ऐं ज़हनी बीमारी जे करे ख़ुदकुशी बि थींदियूं आहिनि। इहो इंटरनेशनल हिकिड़ो उसूल आहे त जिते डिप्रेशन आहे हुनजी डी एंड अगरि हुनखे ट्रीट न कयो वञे त उहो डिप्रेशन थी सघे थो। उहो कराची में बि थी सघे थो, लंडन में बि थी सघे थो, बम्बई में बि थी सघे थो, ऐं न्यूयॉर्क में बि थी सघे थो। अहिड़े नमूने जेके सिज़ोफ्रेनिया आहे, बाइपोलर डिसऑर्डर्स आहिनि, उनमें बि अगरि सही इलाज न थिए त ख़ुदकुशी थी सघे थी। त उहो ई चीज़ हिते बि रिफ्लेक्ट इहा ई थी आहे थर में। ठीक है, वही मेहरबानी डॉक्टर करीम ख्वाजा साहब वक्त ॾियण जे लाइ। प्रोफेसर हैदर नकवी साहब बहुत शुक्रिया, आपने वक्त दिया। मोहसिन बबर साहब अवांजी भी वही मेहरबानी। नाज़रीन, इहा जेका छिरकाइंदड़ रिपोर्ट साम्हूं आई आहे, इन खां पोइ इन ते डिस्कस त थिए पियो, पर जेका सजेशन ॾिनी वई आहे उन में इहो आहे त जेको कानून आहे उनखे तब्दील कयो वञे। जेको पाकिस्तान पीनल कोड 325 आहे उन में तरमीम करे ख़ुदकशियुनि जा वाक़िया रोकण लाइ सुसाइड प्रिवेंशन एक्ट नाले नओं कानून मुतारिफ़ कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। गॾोगॾु जेके माहिर आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त डॉक्टर्स जेके आहिनि जेके इन दिमाग़ी बीमारियुनि खे सम्झनि था उन्हनि खे पिणु थर वारे इलाइक़े में मुक़ररु कयो वञे। नाज़रीन, टॉप स्टोरी में फ़िलहालु एतिरो ई, हिते वठूं था शॉर्ट ब्रेक।